नाज़रीन दानिश में उमरकोट का सूरज कुमार जी रिपोर्ट शामिल कंदासीं त ज़वार मोहरम अली जाफ़री शिया उलमा काउंसिल ज़िले उमरकोट जो 2024 खां 2027 ताईं ज़िले सदर चूंडिजी वियो। तफ़सील मूजिब शिया उलमा काउंसिल ज़िले उमरकोट जी सदारत लाइ चूंडूं 9 जून 2024 ते मरकज़ी इमाम बारगाह आल हुसैनी कुनरी में थियूं, जंहिं लाइ शिया उलमा काउंसिल सेंट्रल इलेक्शन कमीशन मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी खे मुक़ररु कयल शिया उलमा काउंसिल पाकिस्तान जे अलामा मोहम्मद अली जरवार जी सदारत हेठि थियल बाक़ाइदे ॻुझी पोलिंग में 2 उम्मीदवारनि लाइ वोट कास्ट थिया। उमरकोट शिया उलमा काउंसिल जे अॻूणे डिप्टी सेक्रेटरी ज़वार मोहरम अली जाफ़री ऐं अॻूणे जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़कार अली रिंद उम्मीदवार हुआ, जंहिंमें ज़वार मोहरम अली जाफ़री खे अक्सरियत सां सदर चूंडियो वियो। इन मौक़े ते मौजूदा इलेक्शन कमीशन सूबाई नायब सदर इंजीनियर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह रिज़वी, सूबाई सलाहकार ज़ुल्फ़कार अली जोखियो मीरपुर ख़ास डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी लाला गुलाम रसूल दुरानी ऐं सूबाई सलाहकार सैयद अब्बास अली शाह काज़मी, सैयद अख्तर हुसैन काज़मी खां अलावा उल्फ़त हुसैन फ़िदा हुसैन हैदरी समेत मोमिननि जी वॾे अंग में शिरकत।